ही मंजर ज़िले कश्मीर जे तालके तंगवाणी जे ॻोठ मीर नसरुल्ला खान बिजाराणी, मरहूम एजाज़ अली खान, इकबाल खान, मुश्ताक अली खान जे स्कूलनि जा आहिनि, जिते महाबोर्ड खां पोइ ऐं अॻु तालीम नाले का बि शइ नज़र नथी अचे। को स्कूल तालके तंगवाणी जे हिन इलाइक़े में हलंदड़ ऐं कंहिं स्कूल में उस्ताद ईंदे नज़र नथो अचे। हिननि स्कूलनि में भर्ती थियल उस्तादनि जेतोणीकि बायोमेट्रिक जो सफ़र बि तय कयो, जेकी ॿियनि शहरनि में वीज़ा ते वियल उस्ताद हुआ से हिकु ॾींहुं तकलीफ़ करे लाड़काणे बायोमेट्रिक लाइ विघ्नू भाड़े करे पहुता ऐं पंहिंजो पाण खे फ़र्ज़ शनास उस्ताद साबित कराए या त पंहिंजनि शहरनि ॾांहुं वापसि विया या वरी पंहिंजनि धंधनि ॾांहुं वापसि मोटी विया, पर संदनि पारां तकलीफ़ करे हिकु ॾींहुं बि हिननि स्कूलनि ॾांहुं मुड़ी ऐं मोटी कोन ॾिठो। तंहिं करे इलाइक़े वासी अॼु बि इहो सम्झनि था त बायोमेट्रिक हिकु ॾेखाव हो। उस्ताद रोज़ानो जे बुनियाद ते स्कूलनि में अचनि, उहे सख़्ती वारा बयान अबोज माण्हुनि लाइ दिलासो हुआ ऐं वॾे वज़ीर पारां तालीम वारे महकमे में कयल एमरजेंसी वारो ऐलान रुगो फटनि ते लूण बुरकण हो। ॾिठो वञे त ज़िले कश्मीर जॾहिं जेकबाबाद खां साल 2004 में अवाम जे सहज ऐं आसूदगीअ लाइ अलॻि करे कश्मीर, कंदकोट ऐं तंगवाणी समेत 3 तालकनि ते जोड़ियो वियो हो, तॾहिं इहो सम्झो पियो वियो त हाणे नए जुड़ियल ज़िले में इल्म जा ॾीआ ऐं ॾियाटियूं रोशन थींदियूं ऐं इन ज़िले समेत तालके जो अवाम इंतज़ामी सहूलतनि लहणो थींदो, पर थियो सभु कुझु उन जो उबतड़। हिन इलाइक़े में इहा ॻाल्हि पिणु मशहूरु आहे त जंहिं वक़्त ताईं मरहूम मीर नसरुल्ला खान बिजाराणी हयात हो, उन वक़्त ताईं हिन इलाइक़े ते अवाम अहंजो न हो। तालीम जूं सहूलतूं बि हुयूं, रोड रस्ता बि उजड़ियल हालत में न हुआ, पर नसरुल्ला जे विछोड़े खां पोइ हिन इलाइक़े में इहे हड़ई समाजी बुरायूं पैदा थी वियूं, जंहिं करे तालके तंगवाणी जे अवाम खे तहफ़ुज़ात आहिनि। इलाइक़े जा नंढा भोतार जिन लाइ चयो पियो वञे त तिन पारां ई किथे स्कूल जूं दरियूं कढरायूं वयूं, को वॾेरो दर खणी वियो, कंहिंजे हिसे स्कूलनि जा गेडार त कंहिंजे हिसे टीयर त वरी कंहिंजे हिसे नलको आयो। ईअं हड़नि अमीरनि हितां जी तालीम तबाह करे पंहिंजे हियां जो ॿार हल्को कयो। स्कूलनि जी तबाही जो रहियो सयो बिगाड़ वरी स्कूलनि में मुक़ररु हेड मास्टरनि आंदो, कंहिं कबट खयो, कंहिं किताब फबाए विकिरो कया, केरु तालके जे तालीम वारे खाते जे ऑफिसर सां मिली करे खाईंदो रहियो, केरु उस्तादनि खां मंथनियूं वठंदो ऐं इल्म जे ॾीए खे रोशन थियण खां अॻु ई उझाईंदो रहियो। तक़रीबन 5-6 साल को स्कूल बंद आहे हिते। अच्छा, कोई मास्टर कोन्हे, न कोई हिन जो का सार लाइ थो, कोई बि ॿार रुलदा वतन था, को माल चारे थो, को कीअं कोई हिन जो तदारुक कोई कोन थो करे। सिर्फ़ु जीअं तव्हां हिकिड़ो सुवालु कयो त छा मास्तर पैसा ॾियनि था उते ऑफिसरनि खे, इहो यकीन सही ॻाल्हि आहे। उहो उते पैसा ॾेई वञनि था, पंहिंजो पघार खणनि था, पर स्कूलनि में कोन था अचनि। जंहिंजी हिते अपॉइंटमेंट थियल आहे, जेको हिते मुक़ररु थियल आहे, उहो मास्तर बि हिते कोन था अचनि। सिर्फ़ु वञी बैंक में पहिरीं तारीख़ ते पघार खणनि था ऐं जेको आहे सो त ॿारनि खे पढ़ाइणु कोन था अचनि। इहो असां हुकूमत खां गुज़ारिश कयूं था त असांजे हिन स्कूल में मास्तर ॾेई ॿारनि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो तबाह थियण खां बचायो वञे। ऐं हुकूमत दावा त वॾी करे थी, पर करे कुझु बि कोन थी। हर को अचे थो, हा करे थो वञे, पर को बि खड़ते न पियो निकिरे। असां हुकूमत खां वरी बि गुज़ारिश कंदासीं आला इख़्तियारनि खां त असांजे हिन स्कूल में मास्तर ॾेई ॿारनि जो तबाह थींदड़ मुस्तक़बिल खे बचायो वञे। मास्तर बि को बि कोन्हे। 5-6 सालनि में असांजा ॿार तमामु रुली विया आहिनि। को 8 सालनि जो आहे, को 6 सालनि जो आहे, को बि असां वटि मास्तर न आयो आहे, न को ऑफिसर लड़ी हिते आयो को। जी रिकॉर्ड में अॻु में त हिकिड़ो हिते मास्तर पढ़ाईंदो, 2010 वारी बोर्ड खां पोइ हिते को मास्तर आयो ई कोन्हे को। हा, हिन महिल ताईं ॿार अथनि 150 खां 200 जे क़रीब ॿार आहिनि। हा, न तालीम हासिल नथा करनि, बसि रुलदा वतनि था, की माल चारनि था पिया। भरपासे जेके बि स्कूल आहिनि सभु बंदि आहिनि। न भरपासे जा कुझु गुर्दे में आहे स्कूल बि हलनि था पिया। भई असांजो जेको हिन ॻोठ आहे जंहिंमें 200-250 घर थींदो, उन में को बि हिते ॿार नथो अचे स्कूल, न को मास्तर बि आहे। जी जी असां शिकायत हाणे ॿियो कंहिं ऑफिसर हिते ईंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि बाबा स्कूल बंदि आहे, को मास्तर हिते अचे ई कोन थो पियो। वरी बसि असां मास्तर तव्हांखे ॾींदासीं, वरी हलिया वञनि था, वरी को मोह ई असां वटि कोन थो करे पियो। थी सघे थो जो पैसा ॾियनि था, जो हिते को बि अचे नथो पियो न। ज़ाहिर आहे स्कूल आहे त को मास्तर हूंदो ज़रूरु न, इहा बि ख़बर न आहे न। ऑफिसर अचनि था, बाक़ी ॾिसनि था पिया स्कूल बंदि आहे, हिन में को उस्ताद ई कोन्हे को। वापसि हलिया था वञनि, बसि तव्हांखे 2-3 ॾींहंनि में जेको आहे क़रीब तव्हांखे मास्तर मिली वेंदो। हे स्कूल आहे साईं मोहम्मद आलिम घुञो, प्राइमरी स्कूल मोहम्मद आलिम घुञो। जी ॿार साईं 150 खां 200 जे क़रीब ॿार आहिनि, अञा बि ज़्यादा हूंदा, घटि न हूंदा। हिन स्कूल खे जेको आहे सो बाथरूम लेट्रिन जी सख़्तु ज़रूरत आहे। उन खां अलावा पीअण जे पाणी जे लाइ नलको लॻल न आहे, न का उन जी फैसिलिटी आहे।
3 नंबर ते छा आहे त बिजली कोन्हे, लाइट कोन्हे का, न पखो आहे। हे ॿार वीचारा परे परे खां पंधु करे अचनि था, तक़रीबन 2 किलोमीटर परे खां मीर नसरुल्ला ख़ान जे ॻोठ खां हिते पढ़ण जे लाइ अचनि था। गर्मी में हिन खे ॾाढो जेको आहे तकलीफ़ थिए थी ऐं उन खां बाद में फर्नीचर जी बिल्कुलु खोट आहे। ताज़ो हाणे असांजे SDO साहब 2 बेंचूं, हिकु हीअ जेका ॾिसो था अलमारी आहे इहा ऐं हिकिड़ी कुर्सी ईंदी आहे, बाक़ाइदे शागिर्द जेको आहे धरती ते वेही पढ़नि था पिया। फर्नीचर जी सख़्तु खोट आहे। असां सिंध हुकूमत खे इहा ई अपील कयूं था त असांजे स्कूल जी SMC जेको आहे 3 सालनि खां वठी बंदि आहे। 3 सालनि खां वठी न SMC मिली आहे न कुझु थियो आहे। साईं ही स्कूल असांजो 5 सालनि खां वठी बंदि आहे। ॿार असांजा दरपदर थी विया आहिनि, मास्तर असां अखियुनि सां ॾिसूं ई कोन था। अलाए कहिड़े टाइम अचे थो, अलाए कॾहिं अचे थो, हाज़ुरी भरियूं किताब भरियूं हलियो थो वञे। असांजो ॿार हिकिड़े खे बि अलिफ़ न पे अचे थो पियो। भली तव्हां पुछी ॾिसो कंहिं बि ॿार को कंहिंखे नालो लिखण बि नथो अचे पियो। असांजा ॿार को 3 साल जो आहे, को 4 साल जो आहे, को 2 सालनि जो आहे, को 5 सालनि जो बि आहे, को 6 सालनि जो आहे। हाणे सर्टिफिकेट ईअं कढाया अथई। बाक़ी कंहिंखे तव्हां ॿार घुरायूं था पिया, तव्हां पुछो हुनजा नालो, कंहिंखे पंहिंजो लिखण बि नथो। पीउ मां त छुटो जा, कंहिं ॿिए जो त छुटो, पर पंहिंजो बि नथो अचे पियो। त मथां उन्हनि हुकुम ॾेवर आयो, पर हिते बि को मास्तर अचे न, अचनि त मास्तर बि हाणे भोतार पाण त वठी कोन ईंदा न। छा मास्तर पैसा ॾींदा ऑफिसरनि खे? ऑफिसर खे पैसा ॾींदा पिया, थी सघे त पैसा ॾींदा, छड़ो हाज़ुरी भरनि था, ऑफिसरनि खे ॾींदा, ऑफिसरनि खे ॾींदा। ख़बर न आहे त मास्तर छो नथा अचनि। ॿार घणा आहिनि हिते? ॿार घटि में घटि 150-200 ॿार थींदो। अच्छा, हाणे ॿार छा करंदा? हाणे रुलनि था, कुझु बि कोन्हे। पढ़ाई आहे हुजे को मास्तर त ॿार पढ़नि छा कनि। अच्छा, हा तव्हां शिकायत कई कंहिं वटि भला? असां त भोतारनि खे चऊं था, भोतार बि कुझु चए थो, कोशिशि कयूं था, पर आज हिन महिल ते आयो त कोई बि कोन्हे। नंढनि भोतारनि ऐं हिननि स्कूलनि में मुक़रर उस्तादनि तोड़े तालके ऐं ज़िले जे तालीम वारे खाते सां लाॻापियल ऑफिसरनि बिट बणिजी मुजरमाणे कमकार ऐं किरत सां न रुॻो हितां जी तालीम तबाह कई, पर झझो नाणो बि कमायो। जंहिं ते सिंध जे तालीम वारे खाते पारां हिन वक़्त ताईं न को नोटिस वरितो वियो, न उस्ताद हाज़िर कराया विया, न वरी स्कूल तबाहीअ खां बचाया विया। पर हिते इहे रिकॉर्ड पिण हाणे जुड़ी चुका आहिनि त ॻोठ हाजी सलाही नंदवाणी लॻ स्कूलनि जूं इमारतूं वाक ॾेई विकिरो पिण थी रहियूं आहिनि, जिन ते किथे बंगला था जुड़नि, किथे माल जा वाड़ा, किथे अनाज जा गुदाम ऐं स्कूलनि में मींहनि जे ढिकण जा आवाज़ त ॿुधनि था, पर हिननि स्कूलनि में ॿारनि जी अलिफ बे जो को आवाज़ ई न आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ हिन जे उपतड़ करमपुर बिजाराणी में न रुॻो स्कूल बहितर नमूने हली रहिया आहिनि ऐं उस्ताद फ़र्ज़ शनासी सां पढ़ाए रहिया आहिनि, पर ज़िले कश्मीर में करमपुर जा स्कूल मिसाली पिण लेखिया वञनि था। जॾहिं त ॿियनि स्कूलनि मोहम्मद आलम घुन्यो, अज़ीज़ुल्ला घुन्यो, अज़ीम मलिक, एजाज़ अली, इक़बाल अहमद ऐं मुश्ताक अहमद बिजाराणी नाले जुड़ियल स्कूल पंहिंजो वजूद विञाइण ते आहिनि, जिन मुतालिक़ इलाइक़े वासी हिन नमूने दाहींदे नज़र अचनि था। ॿारनि खे तालीम थिए थी, असांजा जेके नंढो नसल आहे उहो रुली वियो आहे। हक़ीक़त ई आहे। बिल्डिंग त गवर्नमेंट माशाल्लाह ठाराए छॾियूं, को न मास्तर आहे, न अचे थो, न ॿारनि खे पढ़ाए पियो थो। SDO ताईं सभिनी खे असां हेॾी रिपोर्ट ॾिनी आहे, पर तदारक कोन थियो आहे। घणा स्कूल आहिनि तव्हांजे इलाइक़े में साईं? असांजे इलाइक़े में त काफ़ी बिल्डिंगूं आहिनि। वाह, तव्हांजा ॿार किथे तालीम हासिल करनि था? बसि इहे रुलंदा त माल चारींदा थियनि था, वॾो क्रिकेट खेॾंदा थियनि था, वञनि था करमपुर में कुतनि जे भवन खां वापसि मोटी अचनि था। हीअ हुकूमत चवे थी त असां स्कूल बिल्कुलु इहो ग़लति चए थी। इन तरह को बि स्कूल खुलियल न आहे, न को मास्तर अचे थो। पोइ घर वेठे खे पघार खणनि था, त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी असां कोन ॾिठो आहे। असांजे जेको इलाइक़े में न हिते असांजे हिते त 5 स्कूल आहिनि जेके टोटली बंदि आहिनि। हिकिड़ो स्कूल आहे जंहिंमें सिर्फ़ु सरसो जी तालीम, उहो बि माना न हुजणु बराबरि आहे। बाक़ी हाणे तव्हांजे साम्हूं ॾिसो था पिया त स्कूल बंदि लॻा पिया आहिनि, मास्तर ख़बर न आहे किथे आहिनि, घर वेठे पघारूं खाइनि था, न को अहिड़ो हुकूमत तदारक करे थी पई, न को अहिड़ो आला बाला ऑफिसर अचे थो जेको स्कूलनि जे विज़िट करे ऐं इहो ॿारनि खे, असांजा ॿार दरपदर थियनि था पिया, वञनि था पिया परे परे 2-2 किलो 3-3 किलोमीटर वञनि था पिया, परे वञनि था पिया, जेको माना झटि तालीम करे अचनि था पिया। नंढा मासूम ॿार एतिरो परे बि नथा वञनि, हिकु ॾींहुं वञनि था त पोइ 5 ॾींहं नथा वञनि। इन जे करे हाणे असांजा 5 स्कूल बंदि आहिनि। असां आला अख़्तियारनि खे चई बीठा आहियूं, छा न को अहिड़ो ऑफिसर अचे थो, न को अहिड़ो विज़िट आहे, न ॻाल्हि आहे, न को अहिड़ो प्रोग्राम आहे। हिन दौर में, हिन जदीद दौर में बि असांजा ॿार तालीम खां महरूम आहिनि। इन खां वधीक ॿियो हाणे असां हुकूमत खे छा चऊं? स्कूल आहे भोतार इक़बाल ख़ान जो स्टाफ करे छॾिबो आहे, उनजे हेठियों आहे खोब जो स्कूल आहे ऐं शाह मोहम्मद ख़ान जी ज़मीन में आहे जेको आहे थो। हे
हिन टाइम ते न को ॿारनि जो काशी थिए थो न को इहो ईअं ई स्कूल पियो आहे थियो मास्तर केरु अचे कोन थो ॿार असां हितां खां जेको आहे शहर मोकिलियूं था। तव्हां हुकूमत खे कहिड़ी अपील कंदो साईं? असां हुकूमत खे इहा ई अपील करे सघूं था त असांखे जेको आहे ॿारनि जे हिते मिसाली ॻाल्हि आहे ॿारनि जे लाइ स्कूल असांखे मिलणु चाहे मिले ऐं जेको आहे असां इहा ई कुझु चवणु चाहियूं था महिरबानी करे जेको आहे हितां खां ॿार जीअं ॿाहिरि न वञनि असां हिते पंहिंजे स्कूल में पढ़ाए सघूं था तालीम हासिलु कराए सघूं। असांजा ॿार माना नथा तालीम हासिलु करे सघनि पिया अहिड़े हिसाब सां। घणनि सालनि खां बंदि आई? 20-25 साल थियनि था। अच्छा हा को उस्ताद को न को बि न आयो आहे बसि ॿार माण्हू तालीम खां का शइ कोई निज़ाम न आहे पढ़ाई जो। घणा ॿारनि? ॿार थींदा 50-60 ॿार थींदो। अच्छा हा छा करंदा ॿार? बसि ॿार बसि ईअं रांदि रूंद में बसि पंहिंजे कमनि में मालनि में हिननि में कुझु ई कोन्हे को पढ़ाई तालीम जेको आहे इदारो कोई कोन्हे। घणा साल थिया साईं तव्हांजे हिते बंदि थियण खे उस्ताद? बसि जहाँ ठहियो आहे स्कूल त मास्तर को आयो ई न आहे। अच्छा हाँ जी। तव्हां पोइ कंहिं आला अख़्तियारनि खां घुर कई आहे? बसि उहो चयो आहे हेॾे होॾे बसि को अचे ई नथो पियो। हाणे तव्हां छा हुकूमत खे चवणु चाहियो था? हुकूमत खे अपील कयूं था त अचे असांखे मास्तर को ॾे त को पढ़ाई थिए ॿार खे तालीम वठनि। अच्छा हा कंहिंखे अपील कयो था? अपील हुकूमत खे कयूं था के वज़ीर आला खे? वज़ीर आला खे कयूं था अपील असांखे का ॾिन का तालीम जो कोई इदारो को ॾिन ॿारनि खे पढ़ाई का थिए। हा हे साईं 20-25 साल खां बंदि आहे। अच्छा जी हा हिते घटि में 50-60 ॿार थी वेंदो। भर पासे ॻोठ बि आहिनि? हा जाम ॻोठ आहिनि जाले करे ॻोठ आहिनि न उतां जा ॿार नथा पढ़नि? न कोई कोन्हे तालीम आहे ई कोन असुली हर को वक़्तु ॿार रांदि बांदि खेॾंदा बि कुझु ई कोन कंदा बसि वांदा कोन। घणा ॿारनि जी तादाद आहे हिते साईं 50-60 थी वेंदी अञा मथे थींदी। हा जी तव्हां हुकूमत खे छा अपील कंदव? असां हुकूमत इहा अपील आहे त उस्ताद ॾिन असांखे ॿार हिन वक़्तु घुर्जे न ॻाल्हि जी आहे त तालीम खाते में एमरजेंसी किथे ॻोल्हिजे। उस्ताद त स्कूलनि में मुक़रर बि आहिनि पघारूं बि खणनि खाइनि ऐं खपाइनि था पर खेनि किथे ॻोल्हिजे। स्कूलनि जे चोरायल फर्नीचर जो केस कहिड़े कहिड़े भोतार या उन जे कमदार ते दाख़िल कराइजे ऐं इहो सभु कुझु करे केरु? स्कूल जेकी वाक ॾेई खपनि था किताब जेकी सरकार त ॾिए थी ऐं उस्ताद खणी विकिरो कनि था उन जो केस कंहिं ते कढराइजे। घुर्जे त तालीम खे तबाह कंदड़ हड़नि ई अंसरनि ख़िलाफ़ एक्शन में अचण जी आहे पर ईंदो केरु? इन सवाल ते न रुगो तालीम वारे खाते तालीम वारे सेक्रेटरी खे सोचणु घुर्जे पर साॻी वक़्तु तालके तंगवाणीअ जे हिन इलाइक़े में राज कंदड़ भोतारनि खे बि सोचणु ऐं सम्झणु घुर्जे ऐं खेनि इल्म जी आबियारीअ लाइ अॻिते अचणु खपे त जीअं सिंध तालीम वारे ज़ेवर खां सुंढ थियण खां महफ़ूज़ रही सघे।